ठारूशा में वधंदड़ बदअमनी फुर्जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ रहवासियुनि जो चौथे ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल कैंप जारी। कैंप ते औरतुनि ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी ऐं मुबीना तौर पुलिस पारां पटियल बुख हड़ताल कैंप जी ॿीहर क़ाइमु करे छॾी। ठारूशा में आसपास में वधंदड़ बदअमनी ऐं फुर्जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ अॼु चौथे ॾींहुं बि पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी पारां औरतुनि मर्दनि ऐं बुख हड़ताल जारी। अॻवान नसीर अबरू ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िलो नौशहरो फ़िरोज़ में बदअमनी जी बाहि बढ़ी वई आहे। अॼु चोरियूं फुरू धारा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस ॾुआरियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करण लाइ तयारु न आहे। इन्हनि वधीक चयो त पुलिस ॾुआरियुनि जे बजाए पर अमन एहतिजाज कंदड़ जी कैंप में पटे असांजे कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि चयो त जेसीं ताईं फुर्जा जवाबदार गिरफ़्तार न थींदा, अमन बहाल न थींदो, तेसीं ताईं बुख हड़ताल कैंप जारी रहंदी। नसीर अबरो, शाहीन न्यूज़। Esse